अस्सलाम वालेकुम दोस्तों। दोस्तों जो हम पढ़ूं था सेट प्रॉपर्टीज एंड लॉज यानी सेटन ते यूनियन ऐं इंटरसेक्शन जे ऑपरेशन ते कहिड़ा कहिड़ा लॉज फॉलो मतिलबु थियनि था, कहिड़ा कहिड़ा लॉज ही ओबे कनि था यूनियन ऐं इंटरसेक्शन। ठीकु आहे। पहिरियों लॉ आहे आइडेम्पोटेंट लॉज। ठीकु आहे। जेको यूनियन ते ए यूनियन ए जे बराबरि हूंदो आहे, ए इंटरसेक्शन ए बि ए जे बराबरि हूंदो आहे, हिन लॉ खे चइबो आहे आइडेम्पोटेंट लॉ। ठीकु आहे। ॿियो आहे एसोसिएटिव लॉ, जेको आहे ए यूनियन बी यूनियन सी इज इक्वल टू ए यूनियन बी यूनियन सी। यानी पहिरियों ए यूनियन बी लभे, पोइ हुन जवाब खे अगरि सी सां यूनियन कयो वञे, या पहिरियों बी यूनियन सी लभे, पोइ हुनखे जवाब माना ए सां कयो वञे यूनियन, त ॿिन्ही जो जवाबु साॻियो ईंदो। ऐं हे बि कुझु इन तरीक़े जो आहे, हिन में इंटरसेक्शन आहे। कम्यूटेटिव लॉज। ठीकु आहे। कम्यूटेटिव लॉ यानी ए यूनियन बी हुजे या बी यूनियन ए हुजे, ॻाल्हि साॻी वञी थींदी, या वरी ए इंटरसेक्शन बी हुजे ऐं बी इंटरसेक्शन ए हुजे, त ॻाल्हि साॻी वञी थींदी, जवाबु साॻियो ईंदो। ठीकु आहे। डिस्ट्रीब्यूटिव लॉज आहिनि ए यूनियन करे, मतिलबु ए खे यूनियन कजे बी इंटरसेक्शन सी सां, यानी पहिरियों बी इंटरसेक्शन सी करे, पोइ हुन जवाब खे अगरि ए सां यूनियन कयो वञे, त हिन जो जेको जवाबु ईंदो न उहो बराबरि हूंदो हिन सॼे जे। हे सॼो छा आहे, ए यूनियन बी करे वरी ए यूनियन सी करे, ॿिन्ही जी इंटरसेक्शन लभी वञे त। ठीकु आहे। ऐं हिन जो ॿियो पार्ट आहे लॉ जो, त ए इंटरसेक्शन बी यूनियन सी इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी यूनियन ए इंटरसेक्शन सी। ठीकु आहे। आइडेंटिटी लॉज छा आहिनि, त जेकॾहिं ए यूनियन ख़ाली सेट यानी एम्प्टी सेट कयो वञे त जवाबु ए ईंदो, या ए इंटरसेक्शन ख़ाली सेट कयो वञे त जवाबु वरी ख़ाली ईंदो। ए यूनियन यूनिवर्सल सेट कयो वञे त यूनिवर्सल सेट जवाबु ईंदो, पर जे ए इंटरसेक्शन यूनिवर्सल सेट कयो वञे त जवाबु ए पाण ईंदो। जल्दी जल्दी जेतिरा थी सघनि असां हिननि खे प्रूफ कंदा हलूं। असां था खणूं ए 1 2 3, ठीकु आहे, ऐं बी था खणूं असां 2 3, ऐं सी था खणूं असां सिर्फ़ु 3। ठीकु आहे। हाणे नंढा नंढा सेट खयूं त जीअं जल्दी जल्दी प्रूफ। पहिरियों आहे आइडेम्पोटेंट लॉ, यानी ए यूनियन ए बराबरि हूंदो आहे ए जे। त ॾिसो ए यूनियन ए छा आहे 1 2 3, यूनियन वरी ए 1 2 3, हिन जवाबु छा ईंदो दोस्तो 1 2 3, जेको पाण ए आहे, त प्रूफ थी वियो ए यूनियन ए जेको आहे उहो जवाबु अचे थो ए जे बराबरि थो अचे। ठीकु आहे। या वरी ए इंटरसेक्शन ए कयूं जेकॾहिं त ए छा आहे ही, ऐं ॿियो बि ए आहे 1 2 3, इंटरसेक्शन में हिकु जहिड़ा लाइबा त जवाबु ईंदो 1 2 3, हिकु जहिड़ा लाइबा जवाबु आहे 1 2 3, यानी हे पाण ए आहे, त ही ॿई लॉ असांजा प्रूफ थिया। ठीकु आहे। आइडेम्पोटेंट लॉज। एसोसिएटिव लॉ में चए थो पहिरियों जेकॾहिं तव्हां ए यूनियन बी कयो वरी यूनियन सी कयो, त इहो जवाबु जेको ईंदो उहो जवाबु ईंदो ए यूनियन बी यूनियन सी जे। त पहिरियों ए यूनियन बी लभूं। ए यूनियन बी छा आहे दोस्तो 1 2 3 ए आहे, ऐं बी छा आहे 2 3, त जवाबु छा ईंदो 1 2 3, साॻियो ई। यूनियन सी कजे, सी छा आहे 3, त जवाबु छा थो अचे 1 2 3। ठीकु आहे। हिते अचूं त ए छा आहे असांजो 1 2 3, यूनियन बी यूनियन सी कजे, बी छा आहे 3 सॉरी 2 3, ऐं सी छा आहे 3, हिन ॿिन्ही जी यूनियन कजे, जवाबु ईंदो 2 3। हिन जो जवाबु छा थो अचे 1 2 3। ॾिसो हीउ जवाबु ऐं हीउ जवाबु साॻियो आयो, इन करे हीउ असांजो यूनियन जे लॉ ते एसोसिएटिव लॉ प्रूफ थी वियो, ऐं इंटरसेक्शन ते तव्हां पाण करे सघो था, यानी मां हीउ कयो हीउ तव्हां पाण करे सघो था। ठीकु आहे। हाणे था अचूं कम्यूटेटिव लॉ ते। कम्यूटेटिव लॉ थो चए बाबा ए यूनियन बी जेको जवाबु अथव न उहो बराबरि अथव बी यूनियन सी जी, ऐं ए इंटरसेक्शन बी वरी बी इंटरसेक्शन सी जी। यूनियन वारो मां छॾाए थो ॾियां तव्हांखे 1 2 3, यूनियन बी छा आहे 2 3, जवाबु छा आयो 1 2 3, ऐं हिते बी छा आहे 2 3, ऐं यूनियन सी छा आहे 3, सॉरी बी यूनियन ए। ठीकु आहे। ए छा आहे 1 2 3, जवाबु छा आयो 1 2 3, ॿिन्ही जा जवाबु साॻा आया। त यानी कम्यूटेटिव लॉ बि यूनियन ते फॉलो थिए थो, ऐं अहिड़े तरीक़े सां इंटरसेक्शन ते बि तव्हां पाण ई करे सघो था। ठीकु आहे दोस्तों। टाइम एतिरो न आहे जो मां सभु लॉ प्रूव करायां, मां हिकु हिकु कंदो थो वञा। हेल ताईं मां यूनियन वारा प्रूव करायां, हाणे इंटरसेक्शन वारा चओ त मां प्रूव करायां छो त मां तव्हां सम्झो सिर्फ़ु साईं यूनियन वारा थो करे, हाणे डिस्ट्रीब्यूटिव थो कयां सो बि इंटरसेक्शन वारो। ठीकु आहे। हे वारो डिस्ट्रीब्यूटिव थो चए बाबा ए इंटरसेक्शन बी यूनियन सी जेको बराबरि आहे, यानी हिन जो पहिरियों जवाबु कढूं। ठीकु आहे। खाॿे पासे जो त ए छा आहे दोस्तो 1 2 3 इंटरसेक्शन
बी यूनियन सी, बी ऐं सी जी यूनियन थींदी 2 3 छड़ी त जवाब छा थो अचे दोस्तो हिन ॿिन्ही में इंटरसेक्शन कयूं त छा जवाब ईंदो 2 3 2 3 हिकु जड़ा लाइ जवाब आयो 2 3 हिन जो जवाब आयो 2 3 हाणे था अचूं हिन पासे ते ठीकु आहे चए थो इहो जेको जवाबु ईंदो 2 3 उन जो जवाबु हिन जो जवाबु साॻियो हूंदो यानी ए इंटरसेक्शन बी यूनियन ए इंटरसेक्शन सी हलूं था ए यूनियन ए इंटरसेक्शन बी लभणु ए इंटरसेक्शन बी छा आहे ए ऐं बी जी इंटरसेक्शन छा थींदी दोस्तो हिकु जड़ा लाहियो त 2 3 यूनियन ए इंटरसेक्शन सी छा थींदी यानी ए ऐं सी जी इंटरसेक्शन में हिकु जड़ा लाहिया आहिनि यानी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 3 लहंदा जवाबु हिते छा ईंदो यूनियन में 2 3 ॾिसो जवाबु 2 3 हिन जो बि आयो हिन जो बि आयो यानी हीउ बि असांजो ला हिते प्रूव थी वियो ठीकु आहे हाणे था हलूं असां आइडेंटिटी ला ते अच्छा हीउ तव्हां पाण कंदव मथियूं यूनियन वारो तव्हां इनशाला करे वेंदव ठीकु आहे ऐं यूनियन इंटरसेक्शन ते मां वीडियोस ठाहे आयो आहियां इन करे जेके नवां दोस्त आया उहो पोयां पहिरियां यूनियन इंटरसेक्शन सम्झी अचो पोइ तव्हां हीउ आसानी सां करे वेंदव हाणे था हलूं आइडेंटिटी लास ते आइडेंटिटी ला पहिरियों चए थो त ए यूनियन ख़ाली ए थींदो आहे ठीकु आहे हलो ए छा आहे 1 2 3 यूनियन ख़ाली यानी ख़ाली हिन में सभु तरतीब था लाइबा आहिनि हिन में त कुझु बि कोन्हे बाक़ी तरतीब तां वञी लाहींदो 1 2 3 जेको पाण ए जे बराबरि आहे प्रूव थी वियो ए जे बराबरि अची वियो वरी चए थो ए इंटरसेक्शन ख़ाली जेको आहे सॉरी ख़ाली ईअं लिखिबो आहे ख़ाली उहो बराबरि थींदो आहे ख़ाली सेट जे कीअं 1 2 3 त ए जे बराबरि आहे इंटरसेक्शन ख़ाली यानी ख़ाली तव्हांखे ख़बर आहे इंटरसेक्शन में हिकु जहिड़ो लाइबा आहिनि हाणे हिन में हिकु जहिड़ो को आहे हे हिन में कुझु बि न आहे हिन में 1 2 3 आहे न हिन में 1 2 3 आहे न हिन में मतिलबु 1 2 3 हिन में आहे त हिते कोन्हे ख़ाली हे आहे त हेॾी ख़ाली कोन्हे यानी ॿिन्ही जे जवाब में कोई बि हिननि में हिकु जहिड़ो न आहे हिन करे जवाबु छा ईंदो कुझु बि जॾहिं साॻियो न हूंदो आहे त ख़ाली जवाबु ईंदो आहे त ॾिसो ए इंटरसेक्शन ख़ाली जवाबु आयो ख़ाली सेट ठीकु आहे हाणे था हलूं पाण यूनिवर्सल सेट ते अच्छा सॉरी जेके लाज़ हिन में आइडेंटिटी लाज़ में लास्ट 2 आहिनि इन्हनि ते दोस्तो हिननि जो यूनिवर्सल सेट छा थींदो यू तव्हांखे ख़बर आहे यूनिवर्सल सेट ते मां ॻाल्हाए आयो आहियां पोयों हुन में कॉम्प्लीमेंट ऑफ अ सेट वारी वीडियो में त यूनिवर्सल जेके बि सेट अथव उन्हनि सभिनी जो हिकिड़ो अबो हूंदो आहे यानी उन्हनि सभिनी जो मेलाप हूंदो आहे त 1 2 3 1 2 3 2 3 3 त ख़बर पई त 1 2 3 जेको आहे उहो छा आहे यूनिवर्सल सेट आहे एक्चुअली ठीकु आहे जंहिंमें हीअ सभु अची था वञनि त हलूं था हिननि ॿिनि लास्ट ते त पहिरियों ए हिन ते न सॉरी हिन ॿिन्ही ते ए यूनियन यूनिवर्सल जवाबु आहे यूनिवर्सल ए छा आहे दोस्तो 1 2 3 यूनियन यूनिवर्सल छा आहे 1 2 3 जवाबु छा आहे यूनियन में सभु लाइबा आहिनि जेको पाण यूनिवर्सल आहे वाकई प्रूफ थी वियो ॿियो आहे ए इंटरसेक्शन यूनियन जेको बराबरि आहे ए जे ॾिसूं 1 2 3 इंटरसेक्शन यूनिवर्सल छा आहे 1 2 3 हिन ॿिन्ही में हिकु जहिड़ा लाइ जवाबु छा आयो 1 2 3 जेको बराबरि आहे ए जे वाकई अची वियो ए बराबरि दोस्तो इहे सभु लास्ट प्रूफ थी विया सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां हीअ बि प्रूफ न कया आहिनि हिकु ई ॿियो ई इहे तव्हां पाण कजो छो त इलाही वीडियो लंबो थी वेंदो 8.5 मिंट जो त हाणे थी वियो उमेद आहे दोस्तो तव्हांखे अॼोको हीउ लेक्चर पसंदि आयो हूंदो जेकॾहिं हा त पोइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि सां वंडियो ऐं त जीअं मुंहिंजा वीडियोस खोड़ सारा दोस्त ॾिसनि ऐं मुंहिंजी महिनत राइगा न वञे नेक्स्ट वीडियो ताईं ख़ुदा हाफ़िज़ जी सिंध